असां उन्हनि खे मोहब्बत सां अमुन सां इहो पैगाम ॾिनोसीं त हीअ जेका सिंध आहे हीअ सिंध धरती न हीअ सिंध असांजी अमड़ आहे त हिन अमड़ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। ऐं उन जे लाइ हिकिड़ो पाण खे वीचार करिणो आहे। उहो वीचार इहो आहे त केसीं ताईं कंध खे लाड़े हलूं, केसीं ताईं कंध खे लाड़े हलूं, केसीं ताईं क़िस्मत ते भाड़े हलूं। ही जेका बदनसीबी पाण सम्झूं था न, छो न हिनखे बाहि ॾेई साड़े हलूं। पाण खे अॻिते वधिणो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुमि त सिंध सूर ॾाढा ॾिठा आहिनि। हिन दफ़े तव्हां ॾिठो त केॾो सैलाब आयो, असांजा मारूअड़ा, असांजा प्यारा, असांजा दिलि वारा पंहिंजा घर छॾियो, पंहिंजा ॻोठ छॾियो, पंहिंजे प्यारनि खे छॾियो, असां सां गॾु हुया, कराची जे कैंपुनि में हुया या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हुया। पर वरी बि असां सिंध वासी जेका उन्हनि खे मोहबत ॾिनीसीं, असां जेको उन्हनि जो साथ ॾिनोसीं, उहो बि कंहिंखां ॻुझो न आहे। त पोइ हिकु दफ़ो ॿीहर अवां पूरी सिंध वारा असांजे अदड़ियुनि जे लाइ, असांजे मारूड़नि जे लाइ, असांजे प्यारनि जे लाइ, जेके बि सैलाब मुतासिर आहिनि, उन्हनि जे जोश जे लाइ, उन्हनि जे बलबले जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। राजा ॾुखनि जी ॻाल्हि